लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं नाम्यारे तरक़ी पसंदि अॻवान ऐं दानिश्वर मीर थे बि सां जारी आहिनि। साईं, हाणे मेड़ शहर उन में मुख़्तलिफ़ बाअसर माण्हू हिकिड़े ज़माने खां उते रहिया, जंहिंमें जतोई बि आहिनि, मयसर बि आहिनि, बुट बि आहिनि, ऐं वापारियुनि में शेख बि आहिनि, कुझु थोरा हिंदू ऐं मेमण बि आहिनि। त उन मेड़ ते जेको शमसदीन बुलबुल ऐं ग़ुलाम मोहम्मद गिरामी जो शहर बि आहे, उन ते जेकॾहिं तव्हां थोरो ॻाल्हायो। शमसदीन बुलबुल या गिरामी, इहो त हिन साहब खोटरे कढिया आहिनि, जंहिंजे करे माण्हुनि खे अहसासु ॾियारियो अथई। अनवर कांदड़े ॾींहं मल्हाइणु, उनजो ज़िक्र करणु। डॉक्टर मिठल वकासी बि। हा, मिठल वकासी बि। त बाक़ी माण्हुनि ते छोजो हू वधी वियो आहे न पैसो कमाइणु, त उन ते माण्हुनि जो ध्यानु वधीक आहे। चंद पढ़ियल ॻुढ़ियल माण्हू, शमसदीन बुलबुल या मौलाना गिरामी जो त वॾो नालो आहे, सो ऐं गिरामी साहिब इहो जेको मज़मून हो, मशरक़ी शाइरी ऐं उनजा फ़नी क़द्र, इहे तमामु आला पाए जो मज़मून हो। सो बहरहाल माण्हू यादि त कंदा आहिनि, कुझु माण्हू अदीब, दानिश्वर या कुझु सहाफ़ी, बाक़ी न। सियासी तौर जिन जा असर हुआ, सियासी तौर ते अब्दुल अमीन जो तमामु घणो असरु हो। ॿिए नंबर ते बुट, बुट न, उहो मोहम्मद साले बुट जेको वकील हुयो, ऐं उहो आर्नेस्ट बि हुयो, पंहिंजो मैन ऑफ प्रिंसिपल बि हुयो। सो उन जो हुयो असरु। पोइ वरी मयसरनि जो हुयो, सम्झो न। बाक़ी पोइ वरी ॿियुनि ज़ातियुनि वारा बि आया। हाणे तव्हां प्राइमरी पढ़ियो पंहिंजे ॻोठु, उते स्कूल आहे, ऐं हाई स्कूल किथे पढ़ियो? हाई स्कूल शिकारपुर में। शिकारपुर, ठीकु थियो। उतां पोइ हाई स्कूल खां पोइ 2 साल वरी ॿ साल वरी हेॾे आयासीं मेहर। अच्छा, सम्झो न, हिते पढ़ियासीं। पोइ वरी बाबा होॾे मोकिलियो शिकारपुर। पोइ मैट्रिक खां पोइ C&S जेको आहे कॉलेज, उते मां पढ़ियमि इहा फस्ट ईयर ऐं इंटर। उते हिकिड़ो वाक़ियो बि थियो कमर शहबाज़ सां। कमर शहबाज़ उते हो? हा, पढ़ाईंदो न, ही वॉज अ टेस्ट टीचर। अच्छा, कॉलेज में। पोइ कमर शहबाज़ माई सुहिणी, नालो मूंखे नथो अचे यादि हुनजो। सो पिंडी वेशको। अच्छा, हिकिड़ो ॿियो पठाण हुयो, उहो बि स्टूडेंट हो, उहो बि न त आशिक़ हो। पोइ उहो छुरो खणी आयो, फंक्शन हो हुन ॾींहुं। पोइ कंहिं कमर शहबाज़ ॿुधायो आयो थी, मारींदी तोखे, तयारी करे आयो। हा। पोइ ई हुनखे पंहिंजे महबूबा या ज़ाल खे भॼाए वियो। पोइ वरी न आयो, बदिली कराए हली वियो। पुलिस शादी कई? हा, अच्छा, शादी कयईं। पोइ हुन सां फेथफुल बि हुयो, दड़का बि ॾींदी हुअसि, सम्झो न। C&S मां तव्हां इंटर कई, पोइ काॾे वियो? पोइ वरी ईअं थियो त मारो भाउ जेको मुख़्तियार हो, हुनखे तव्हां सुञाणो, उहो अॻ में ई उते हुयो, बाबा हुनखे रोज़ी करणु रहंदो। पोइ मां अञा हिते हुयुमि, हिते शिकारपुर में। मूंखे हुन चयो त हिते अजीब ॿाहिराणे स्टाइल, हिते कम्यूनिस्ट पार्टी आहे। सो मां हुनखे चयो आहे जाम साकी खे त मूं वारो भाउ आहे एक्टिव, उहो थी सघे थो, बाक़ी मां कोन कंदुमि तव्हां वटि कमु। पोइ वरी मां हुते वियुमि, जाम साकी मूं वटि आयो। पर जाम साकी खां वल त NSF आहे न तव्हांजे अकाउंट में? SNSF आहे। SNSF
NSF कराची में हुई हुनजी, उहा त ही महराज मोहम्मद ख़ान वारा। ऐं अमीर हैदर काज़मी वारा। हा, अवां SNSF ठाही आहे। दिसंबर, हा, उहो कहिड़ो साल आहे? 67। 67। कंहिं ठाही आहे? मां हुयुमि, जाम साखी हुयो, मेहर हसन शाह हुयो। सो उन में छा हो त असां पहिरियों मुख़्तलिफ़ सिटीज़ में स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन, नवाबशाह स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन शिकारपुर, ज़िलनि जे नाले सां। ज़िलनि जे नाले, पोइ चयोसीं इन्हनि खे ॻंढियूं आणी, पोइ इहा SNSF जो जेको आहे सो इजलास कुटाइण, जंहिंमें तव्हांजे लीडर अची हंगामो करायो। उहो केरु आहे लीडर? रसूल भाई पली जो। पलीजे साहबु उते आयो। इहो हैदराबाद हिन में इंडस होटल ते थी वियो। तॾहिं इंडस होटल हुई। हा, त उन में मूंखे कासिम पथर बि हुयो पली साहब सां। मूंखे हुन मां चयो हे ईअं छो था कयो? चई हुनजो नतीजे पली जी बेइज़ती कई अॼु नेब जे दफ़्तर में, कुर्सी खणी केरु मज़दूर हणेसि पियो लीडर। हे उन जो नतीजो आहे। पोइ छा थियो उते? पोइ उते गुलाम अंसार जो, इक़बाल तरीन, इहे वॾी जज़्बा, नूरानी, असां सिंधी न आहियूं, असांखे छो था खणो, इन क़िस्म जी तक़रीरूं हुन कयूं। पोइ वरी चयोसीं भला हाणे हिनखे मुल्तवी था कयूं, न पोइ पार्टी वरी फ़ैसिलो कयो न इन खे ई बसि हाणे हिनखे हिते ई हलायोसि, इन प्रेशर में न अचो। पोइ SNSF ठाहिण जो ऐलान करे छॾियोसीं ऐं काफ़ी पॉपुलर वई, ब्रांचिस बि खोड़ हंधनि ते हुयूं। उहे साईं अक्सर छा कंदी SNSF? हा, SNSF ॾिसो न, ॿिनि, हिकिड़ो त स्टूडेंट प्रॉब्लम्स ते एक्टिवेट करणु, ॿियो सियासी हुयो SNSF जो। NT1 यूनिट साईं GM सां बि कुझु हुयो, त पॉलिटिकल ऐं स्टूडेंट प्रॉब्लम ॿिन्ही ते हूंदी हुई SNSF। अच्छा, इहा SNSF तरक़ी पसंदि ऐं क़ौम परस्त कॾहिं थी? क़ौम परस्त त कोन आई। ॿ हिसा थी न। हा, उहो पोइ जेको शाह वारा ऐं मदद अली वारा धार थिया। हा हा, उहो जल्दी थी विया उहे अलॻि। पोइ उन्हनि बि SNSF क़ौम परस्त जे नाले सां पॉलिटिक्स कई। हा, अवां वरी तरक़ी पसंदि जे नाले सां कई। न असांजो तव्हां तरक़ी पसंदि हुयो ई न, बसि SNSF। हा, ठीकु आहे। पोइ छा थियो? पोइ जेको हलंदी आई इहा स्ट्रगल। पोइ वरी इहो बांग्लादेश जो मसइलो थियो, मुजीब रहमान इलेक्शन जो जेको थियो, उन इलेक्शन में असां बांग्लादेश जी हिमायत कईसीं, मुजीब रहमान जी। सो ॿियो पुछो। न, पोइ अॻिते SNSF छा कयो? हाणे SNSF पाकिस्तान बद थी वियो, हा, हाणे तव्हां छा कयो? अच्छा, पोइ वरी अची प्रेशर पियो त हाणे इहो प्रोविंशियल बेसिस ते न, इहो हिन मुल्क जी सॼी हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन ठाहियो, DSF, डेमोक्रेटिक स्टूडेंट फेडरेशन। जिते घणनि दोस्तनि जी राय ते इहो ग़लति आहे, ज़ोरी न ठाहियो, अञा इन नेशनल ते रहण ॾियो माण्हुनि खे। बहरहाल पोइ हुन में छा आहे त हिकिड़ा इंटरनेशनलिस्ट आहे न, ख़ासि करे नज़ीर अब्बासी वारा, उन्हनि चयो था डेमोक्रेटिक सही आहे, सम्झो न। उन इंटरनेशनलिस्ट में केरु आहिनि नज़ीर अब्बासी खां सवाइ? ॿिया त अक्सर नेशनलिस्ट फीलिंग्स हुयूं उन्हनि जूं। मुंहिंजे ख़्याल में नज़ीर अब्बासी जो या ॿिया जेके डाई हार्ट कामरेड आहे उहे हुया बसि। इमदाद चांडे वारा? इमदाद चांडे मुखालिफ़ हो। मुखालिफ़। ऐं ही सागर वारा ॿिया टिया इहे जेके बि हा? सागर जेको आहे न उहो उन वक़्तु एतिरो कोन हूंदो। न हूंदो। ठीकु आहे। हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो त तव्हां
जाम साकी सां पहिरियों दफ़ो कॾहिं मिलिया? 67 जी शुरूआति में, मार्च में। ठीकु आहे। हाणे जेतिरी असांखे ख़बर आहे, पढ़ियो आहे, उन में प्रीडोमिनेंटली तरक़ी पसंदनि जे इन धड़े में या इन पार्ट ते जेके कम्यूनिस्ट पार्टी सां सलाड़ियल आहे, हा, उन 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 जो क़ौमुनि जे हवाले सां ऐं तबक़ाती हवाले सां हिकिड़ो वाज़े फ़र्क़ु आहे। इहो फ़र्क़ु तव्हांजे ख़्याल में उन दौर खां वठी अॼु ताईं हलियो, पोइ त पार्टियूं वयूं ख़तमु थी सभु जो सभु, अॼु छा था चओ? असां त पोइ इन नतीजे पहुता त ही कराची जो जेको ग्रुप हो जेको डोमिनेट करे पियो सॼी पार्टी ते जमाल नक़वी, नाज़िर शमरोही, आख़िर में हुनखे पाण सां गॾियऊं डॉक्टर एज़ाज़ नज़ीर खे, त उहो सही न हो। माना हिननि खे जेको प्रोविंसिस आहिनि उन्हनि पंहिंजे नेचुरल ग्रोथ थियणु ॾियो न, उहो हुननि न ॾिनी। हुननि पंहिंजी डोमिनेशन रखण जी कोशिशि कई, जंहिंजे करे पोइ जेके हुन ख़त लिखिया जमाल नक़वी ॿाहिरि पार्टी ॾे, उन में बि हू इन जो त ही तव्हां हिनखे बोर्जुआ पार्टी बणाए छॾियो आहे, पेटी बोर्जुआ आहे, हिन जो क्लास कैरेक्टर जेको आहे सो ख़तमु करे छॾियो आहे। सो पर हाणे हिते हिन जी मुखालफ़त वधी वई। अफ़रा साहब हुयो, इम्तियाज़ आलम हुयो, मुख़्तार बादशाह हुयो, सो उहा ॻाल्हि हलणु न ॾिनी वई। पोइ हिन कोशिशि कई ॼाम खे पाण सां मिलायईं, बल्कि यूज़ कयईं ॼाम खे, सम्झो न, ॾाढो पॉपुलर लीडर आहे। पोइ जेको रैंक एंड फाइल हुयो सिंध में SNS जो, उहो उन में बि जेको आहे सो ॿुधाए कामरेड घणा, पोइ हुननि खे चयूं तव्हां सॼी सिंध जो दौरो कयो। पर ॼाम जी एतिरी हली कोन। असां वरी जेके सोचींदड़ हुआसीं या ज़हीन जेको सेक्शन हो, इमदाद चांद जो, मां, मेहर हसन शाह, रहीम बख़्श, ॿिया, असां मुखालफ़त कईसीं त हिनखे प्रोविंशियल बेसिस ते हलणु ॾियणु घुरिजे। सो बहरहाल उहो हुननि पोइ तइ करे चुका त ही हिननि खां अलॻि थियूं असां खां। पोइ हिते ठही अक़लियती ऐं अक्सरियती पार्टी बालशेविक ऐं मेंशेविक। पोइ असां मेंशेविक थी वियासीं, हू पाण खे बॉलशेविक सॾाइण लॻा, जमाल नक़वी वारा, सम्झो न। पर उहे घणो वक़्तु हुननि जो न हली सघी ॻाल्हि, जो तव्हांखे पाण ई चवंदा न तव्हां मां कम्यूनिस्ट न आहियां, मां उहो सोशल डेमोक्रेट न आहियां। पोइ छा आहे त हीउ ख़ुदि बि मास्को जॾहिं वियो न, उतो ई ब्रेन वॉश थी आयो, त हाणे सभु ॻाल्हि ख़तमु थी वई आहे। ऐं मूंखे यादि आहे त गुरबा चयो त मां मास्को में 19 कॉन्फ्रेंस हिकिड़ी कोठाई वई पार्टी जी। उन खां पोइ मिस्टर डोबरिन जेको हुयो आइडियोलॉग, उन अची ख़िताबु कयो कंहिंखे, लेफ्ट पार्टीज़ जेके हुयूं थर्ड वर्ल्ड जूं, एशिया, अफ्रीका, लैटिन अमेरिका जूं, उन में उन वाज़े चयो त हाणे असां तव्हांखे सपोर्ट न कंदासीं, तव्हां पंहिंजे पेरनि ते पाण बीहो, असां तव्हांखे सपोर्ट कंदे असां पाण सुञा थी आहियूं, वाज़े चयो हुन। तंहिं ते मूंखे यादि आहे त पैलेस्टीनियन ऐं होॾो लैटिन अमेरिकन खे चए पोइ असांजो छा थींदो, चई जेको बि थींदो तव्हां पंहिंजे पेरनि ते पाण बीहो। हाणे पोइ आहिस्ते आहिस्ते पार्टियुनि जो थींदो वियो,
कमज़ोर थींदियूं हुयूं एशिया अफ्रीका लैटिन अमेरिका में. सो पर रशियन्स हथु खणी विया. हुननि जी हिकिड़ी मदद त स्कॉलरशिप्स हुयूं न, नौजवाननि खे पढ़ाइण लाइ ॿाहिरि घुराईंदा मोकिलींदा, रोमानिया बल्गारिया हेॾे होॾे. ॿियो कहिड़ी मदद कंदा? किताब रिसाला, ॿियो फाइनेंस बि ॾींदा. फाइनेंस बि. उहो कराची वारो जेको ग्रुप तव्हां चओ था सॼो उहो मैनेज कंदो? शुरू में उहो कंदो, पोइ वरी ही कंदा पठाण, अफरा साहब ऐं मुख़्तार बादशाह. छो जो हू नजीब पश्तून हुयो न, अफ़गानिस्तान वारो. हा, डॉक्टर नजीब. डॉक्टर नजीब उहो मोकिलींदो. पोइ हुननि जो घटिजी वियो इन्फ्लुएंस. पोइ हाणे तव्हांजा लीडर त हुआ कराची वारा, एज़ाज़ खां वठी जमाल नक़वी साहब ताईं. हुननि जे ख़िलाफ़ु बग़ावत कईसीं न. हुननि जे ख़िलाफ़ु कयो बग़ावत, ऐं होॾां बि हुननि जा हथ विया ख़ाली थी. पोइ छा थियो? पोइ त हू टुटंदा विया. सभु टुटंदा विया. ठीकु आहे. हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, अॼु खां ही 89 में सोवियत यूनियन टुटो आहे. उन 89 खे 37-38 साल थिया आहिनि. इन्हनि 37-38 सालनि में मीर थेबो 3-4 माण्हुनि ते जेकॾहिं कमेंट करणु चाहे त उहे कहिड़ा कंदो? मिसाल जमाल नक़वी, उहो तव्हांजे ख़्याल में इन पार्टी जे सॼे मामलनि ते क़ाबिज़ हो या वाक़ई कम्युनिस्ट हो? उहो क़ाबिज़ हुयो. अच्छा. छो जो मूंखे यादि आहे त ॿियनि खे बि इहो हूंदो हुयो छा, अमरोई नाज़िश अमरोई जॾहिं बि इख़्तिलाफ़ु कंदो हो न हुन सां, कंहिंसां जमाल नक़वी सां, त पोइ का हिकिड़ी कमज़ोर रग हुन वटि हुई नाज़िश जी, जो हुनखे चुप कराए छॾींदो हो. सम्झो न. त उहो उन जे हथ में घणो हुयो जमाल नक़वी जे. उहो नाज़िश जो पार्टी अंदरि कहिड़ी कंट्रीब्यूशन आहे? इमाम अली नाज़िश जी. उहो हिकिड़ो अंडरग्राउंड कामरेड हो. उहो हीअं थींदो आहे त ही कम्यूनिस्ट जेके आहिनि न, हिकिड़ो ड्रामो बि कंदा आहिनि त ही अंडरग्राउंड आहे, हिन ते तमामु घणो सॼी उमिरि पढ़ियो आहे, फलाणा आहे हो. सो अगरि उहो ईंदो पार्टीज़ जे ख़ासि मीटिंग्स में. ऐं असां लाइ हिकिड़ो अंडरग्राउंड वॾो पढ़ियल आइडियलॉग तौरु रहियो साम्हूं. हा, एॾो पढ़ियल कोन हो. एॾो पढ़ियल न हो. पोइ साईं असां इहे हीरोज़ छो था ठाहियूं? को कहतल रिजाल जे करे हीरो ठाहियूं था न. माण्हू घटि. ऐं जमाल नक़वी साहब छा आहे? जमाल नक़वी जेको आहे न, पहिरियों त हुनजो सॼो कंट्रोल हूंदो, ख़ुशि हूंदो. पोइ कंट्रोल ॼण टुटुसि न, त जमाल नक़वी पोइ रिएक्शन में बची वियो. सम्झो न. त हिननि सां कीअं मुक़ाबिलो कजे. पर पोइ जमाल नक़वी ख़ुदि टुटी पियो, मास्को वञी ॾिसई. पोइ जमाल नक़वी जो रोल त ख़तमु थी वियो. उहो पाण ई चवे थो. पोइ आख़िर में किताबु लिखी पूरो कयईं हर शइ. हा. ऐं ही पाण साईं जेको ठाहियोसीं जाम साकी कहतल रजाल जे नतीजे में, इहो छा हो? इहो जाम साकी सिंसियर बि हुयो, महिनती बि हुयो, ग़रीब क्लास जो बि हुयो. पर जाम साकी खे उहो परसेप्शन कोन हो. मूंखे यादि आहे जॾहिं असां हेॾे वियासीं जेल में 4 ॼणा हुआसीं, नदीम अख्तर, हिदायत हुसैन, मां, मेहरसन शाह जाम साकी, इनायत कश्मीरी. सभिनी मुख़्तलिफ़ किताब अदब जा या सियासी तहरीकुनि जा पढ़. हिन खां पुछो तूं छा पढ़ंदे? मुमताज़ दमसाज़ ऐं 4 दरवेश, इहे किताब पढ़ंदो.
सम्झो न, हिन जो इंट्रस्ट ईअं हूंदो हो। सो जाम साकी हीरो त हुयो पर अणपढ़ियल हीरो। पर हिकिड़ो माण्हू आहे जेको पार्टी ठीकु आहे पंहिंजे ज़रूरतुनि तहत मथे आणे थी, त का पार्टी बि हुई जेका ट्रेनिंग ऐं तालीम जेको बंदोबस्तु करे, या इहो बसि मिड़ई ॻाल्हि हुई? हुई, अच्छा। स्टडी सर्किल्स हलंदा, हा। उन में बि एतिरो इंट्रस्ट न वठंदो हो जाम साकी। सो स्टडी सर्किल हलंदा, कुझु कोर्स बि रखियल हो, लेनिन जा किताब, मार्क्स जा, हिस्ट्री ऑफ सिंध, हिस्ट्री ऑफ इंडिया, इहो बि रखियल हूंदो हो, सम्झो न। पोइ असां त पढ़ंदा हुआसीं, पोइ हीउ न पढ़ंदो। हिकिड़ो ॿियो वॾो माण्हू पैदा थियो जेको आख़िर में मरण ताईं बि हुन कंहिं बि क़िस्म जी आण न मञी, मारिजी बि वियो फ़ौजी दौर में, नज़ीर अब्बासी। नज़ीर अब्बासी। उहो अच्छा, नज़ीर अब्बासी जी मुंहिंजी जेका मुलाक़ात थी सा जेल में, उन वक़्तु मारवड़ जे तरफ़ां आयो, बुख हड़ताल ते वेही। लाला कादर वारी? हा, लाला कादर वारी, टंडे लयार मां। पोइ इन ते आहिस्ते आहिस्ते वर्क कयोसीं। हिनखे माना ब्रेन वॉश त नथा चऊं, बहरहाल ही पोइ हिन पासे ॾे हिन जो लाड़ो अची वियो। पोइ नज़ीर अब्बासी वरी जेको एक्सट्रीम हलियो वियो, माना उमूमन इहो हूंदो आहे त तव्हांजी जेकॾहिं इंट्रोगेशन थिए थी त कुझु ॿुधायो, कुझु छॾे ॾियो, ज़िद न कयो। हिन ज़िद कयो कंहिंसां? इंट्रोगेटिंग अथॉरिटीज़ सां। सो जॾहिं पहिरियों कुली कैम्प खणी वियासीं त हिन चयो हाणे हीअं आहे, मुंहिंजो नालो तव्हांखे ख़बर आहे छा आहे, हाणे तव्हां मुंहिंजो नालो मूंखां वठी ॾेखारियो। पोइ पर उन वक़्तु कुझु टार्चर कयूंसि, पोइ हुननि चयोसि हाणे तोखे छॾियूं था, ॿीहर जेकॾहिं आएं असां वटि त पोइ न छॾींदासीं, मारे छॾींदासीं। कुली कैम्प में वञे क्वेटा में खणी वियासीं। सो इहो असांखे केरु थो ॿुधाए त अंदरि इंट्रोगेशन में हीअं थियो? इहो नज़ीर ख़ुदि ॿुधायो, छो जो अञा ॿाहिरि आयो न। ॿाहिरि आयो वरी? हा। पोइ जेको आहे सो हालांकि अगरि हाणे हुन त ॿुधायो कंहिं जमाल नकी खां जॾहिं पुछऊं की हा असां ॿाहिरि ख़त मोकिलींदा आहियूं, केॾे केॾे मोकिलींदा आहियो, हे जवाबु आयो, हो आयो, त हू बची वियो। ही ज़िद करे बीह रहियो, न त कुझु वक़्तु गॾु बि हुया त हिननि खे चई हलो एतिरो न, कुझु ॿुधायो, कुझु न ॿुधायो, ईअं ई हूंदो आहे इंट्रोगेशन में। बहरहाल ही ज़िद करे बीह रहियो। पोइ हुननि खे हूअं ई जेको आहे सो ज़ाल खे शुरूआती दौरु सख़्तु हूंदो, मारणो हुयो हुनखे। उनजो पार्टी ते असरु कहिड़ो पियो? पार्टी ते ॿ असरु असर पइजी सघनि था, हिकिड़ो चाढ़ ईंदो, ॿियो डिप्रेशन वधंदो। हिकिड़ो असरु त इहो पियो, कुझु माण्हू ठका ठुकी कयूं, बैंक फ्री ऐं ओॾे किथे किथे घोटकीअ ॾे पानियागल ॾे, ऐं हथियार खणूं, पर उहा ॻाल्हि हली न सघी, छो जो हथियार खणण वारो को बि हेॾे हुयो कोन। ट्रेनिंग बि न आहे न, ट्रेनिंग ही कान्हे। त पढ़ियल लिखियल माण्हुनि जो तरक़ी पसंदि हिकिड़ो लॾो आहे, लॾो आहे। हा, जेको हथियारनि बथियारनि जे हुन में हो ई न। हा, हुयो ई कोन। उहो थोरा माण्हू हुया, पोइ उहो बहरहाल चुप करे विया। पोइ अॻिते पार्टी आहिस्ते आहिस्ते पंहिंजो रिदम टोड़ींदी टोड़ींदी टोड़ींदी, पोइ जनाब जमाल नक़वी इहो किताबु लिखियो, कन्फेशन जेका कई। हा। जाम साकी साहब वरी तबलीग में वियो, तव्हां मिली रोकियोसि न? जाम साकी थोरो हू थी वियो, मेंटली बि हुन ते असरु थियो।
मुसलसल जेलनि इन में हा। अंडरग्राउंड रहण जे करे। हा उहो थी वियोसि, जंहिंजे करे हुन ते जेको गीता बि खयईं, क़ुर बि खयईं ठेले ते। सो उहो बसि उन मां निकिरी वियो जाम साकी। तव्हां हिन दौर में मिलिया हुउसि? हा पोइ हाल अहिवाल को? हाल अहिवाल पोइ उन वक़्तु चयईं त तव्हां सही हुयो, छो जो मेंशविक सही आहे। हा मेंशविक सही आहे, छो जो हू छॾे चुको जमाल नक़वी बि। पोइ पर जाम साकी जो आख़िरी जेको वक़्तु हो न, ॾाढो ख़राबु गुज़रियो। न पोइ त पीपल्स पार्टी जो एडवाइज़र थियो। उहो कुझु ॾींहं हो न, हा पोइ वरी हुन जूं हालतूं ख़राबु थी वियूं। उहा पीपी जी हुकूमत ई हली वई। हा पोइ हू जलबाणी हुयो हिकिड़ो हिननि खे सपोर्ट कंदो, उहो नालो ॿुधो हूंदो तव्हां? अहमद अली जलबाणी, हा नवाब शाह वारो। हो हा उहो बि वरी बंदि थी वियो। पोइ हुनजी ॾाढी ख़राबु हालत थी वई घर जी। पोइ मेंटली बि ख़राबु थी वियसि। तारीख़ जे कटड़े में बीहारजे जेकॾहिं इन सॼे वाक़िअनि खे, सज़ा कंहिंखे ॾींदव? सज़ा कंहिंखे ॾींदासीं? सज़ा हिकिड़े माण्हू खे मिलंदी जेको ख़ुदि आहे कोन, जंहिं इहो एक्सट्रीम रवैयो ॾिनो, जंहिंमें नज़ीर मारिजी वियो। बाक़ी त माण्हू किथे न किथे फिट थी विया आहिनि, सम्झो न। ईअं कोन्हे त को हो थी विया आहिनि। सज़ा उन खे मिलंदी जेको ख़ुदि उहो मरी वियो आहे, जमाल नक़वी खे। अच्छा पढ़ियो किथे आख़िर में? यूनिवर्सिटी? सिंध यूनिवर्सिटी में। छा पढ़ियो? पॉलिटिकल साइंस। नौकिरी? नौकिरी मां कोन कई, पर नौकिरियूं ॿ टे मूं कयूं। हा हिकिड़ी भुट्टे साहब कढी त NDVP नेशनल डेवलपमेंट वॉलंटियर प्रोग्राम, 9300 पघार ॾींदा। सो उन में मां लेक्चरर थियुमि, मातली में लेक्चरर थियो। पोइ वरी ॿी नौकिरी मूं कई, हूरी नूरानी जो आहे न मकतब दानियाल, उन में कई। उहा त प्राइवेट थी न? हा बसि सरकारी नौकिरी इहा ई कई बसि, NDVP जी। पोइ हूरी नूरानी वटि छा कयव? उहो पब्लिशिंग जो हुनजो हुयो सिस्टम, उन में मां थोरी घणी मदद कंदो हुउमि। ठीकु आहे। पोइ उन्हनि ईअं ई रखियो, माना जंहिंखे न चइबो आहे त हिनजी हेल्प कजे, अहिड़ो को मुंहिंजो कोन हो हुन में बि पब्लिशिंग में। सो पर उते साल खनि मां हुयुमि। बाक़ी परमानेंट का सरकारी नौकिरी न तव्हां कंहिंखे चई, न तव्हांखे कंहिं ॾिनी? हा न कंहिं ॾिनी, न कंहिंखे चई। हालांकि हिकिड़ो वक़्तु हुयो, इहो CSS जेको भुट्टे सभिनी खे पास करायो त खणो न हाणे कोन हिननि, त उन वटि मां वियां त मां बि शायदि खजी वञा, पर मां न वेठुमि। भला इन सॼे अरसे में पॉलिटिकल पार्टी जेका इक़्तिदार जे लाइ आहे, उहा त पीपल्स पार्टी आहे न? हा ॿिया त आहिनि ई कोन। पोइ उन में तव्हां शामिलु थियो कॾहिं, सोचुव? न उन में शामिलु त कोन थियासीं, पर उहो भुट्टे जे लाइ जेका असां ठाहीसीं अक़लियती पार्टी जेको आहे क़ौमी इनक़लाबी पार्टी, त अपोज़ PNA एक्सपोज़ भुट्टो, माना जेको हुनजे ख़िलाफ़ु धड़ो उनखे अपोज़ कयो, भुट्टे साहिब खे एक्सपोज़ कयो त हुनजी हे पॉलिसी सही न आहे। बाक़ी पीपल्स पार्टी जंहिंमें गफ़ीर आहे, हुन में केरु ॼाम खे ई न मिली अहमियत एतिरी। कुल मिलाए ॼाम सां घणा साल रहिया हूंदव गॾु? सर जी 67 खां वठी, अच्छा
वरी जेको आहे सो हिकिड़ो पीरियड आहे मां 6 साल छॾे वियुमि, काॾे? पॉलिटिक्स छॾे ॻोठ हली वियुमि। अच्छा, छा चई वियो? त मां थकिजी पियो, हाणे मां न कंदुमि। न तव्हां कयो छा हो जो थकिया हो? सर जी, होल टाइम मेरी ज़िंदगी ॾाढी ख़राबु आहे। होल टाइम चओ सवेर इहा ॻाल्हि कई तव्हां, मूं तव्हांखे रोकियो त इहो पोइ पुछंदुमि तव्हां खां त इहो पार्टी तव्हांखे कुल वक़्ती कारकुन कयो। अच्छा, उन में तव्हांखे ॾिनऊं त तव्हां पॉलिटिक्स कयो अंडरग्राउंड, पर तव्हां ते केस बि न आहिनि, इहो पोइ अंडरग्राउंड वारो उथंदे ई छो असांखे ताज पाराईंदा आहिनि? न पोइ छापा हयां आऊं। अच्छा, असांजे घर सभु किताब खणी विया, हा, किताब उहे बि खणी विया जेके अमेरिकन जा हामी हुआ, प्रॉब्लम्स ऑफ कम्युनिज़म कढंदो हुयो अमेरिकन रिसालो निकिरंदो हुओ, इहो जेको कॉन्सुलेट आहे हैदराबाद में, त उहो बि खणी विया, सभु खणी विया। त इहो बि पर जाइल आहिनि, हिननि जा बि त को सिस्टम ईअं ई आहे हुक्मराननि जो। ॿ दफ़ा छापा आहियूं, हिकिड़े दफ़े मुंहिंजे भाउ खे वठी विया, ॿिए वारे पोइ मां न मिलियो, मां न आया छापो हणण, उहो बि गैर ज़रूरी हो। पर उन वक़्तु जेकॾहिं हथु अचानक ठीकु ठाक खंज कढनि, शमी वास्ती सां कीअं कयूं, पोइ शमी वास्ती वरी मुला थी वियो। हिन 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 सूरताल में हाणे तव्हां यूनिवर्सिटियूं तालीमूं सभु कुझु करे अमेरिका वञण जो ख़्यालु कॾहिं आयो? अमेरिका जेको आहे न, इहो जॾहिं असां ही सभु छॾियोसीं न, अमेरिका मूंखे हूअं ई बि फैसिनेट कंदो हो। अच्छा, इहे मुख़्तलिफ़ चैनल्स ॾिसणु, CNN ॾिसणु, त मुंहिंजी हुई आस त मां अमेरिका वञा। त अमेरिका वञा पोइ उते कंदव छा? हुते जेको 10 साल मूं कमु कयो उते? हा, परफ्यूम विकिणंदो हुउमि। अच्छा, हलो अमेरिका खे पोइ था ॾिसूं। आख़िरी हितां जी पॉलिटिक्स जो हिकिड़ो चैप्टर आहे, हा उन ते ॻाल्हायूं। हा, उहो हीअ आहे त 1988 में पलीअ साहिबु मुख़्तलिफ़ ग्रुपनि सां गॾिजी सिंधी आवाम जो क़ौमी इत्तेहाद ठाहियो। पोइ वरी मोहतरम जेम्स हैद जो प्रेशर आयो त इहो लफ़्ज़ सिंधी बदिरां समूरियूं बिरादरियूं ऐं ॿोलियूं गॾु करे ऐं इन में सिंध क़ौमी इत्तेहाद ठाहियो वञे। इहा कहाणी मूंखे जे ॿुधायो तव्हां, छा थियो, कीअं थी, किथां थी, काॾे वई? ॿियो पली जी इहा ॻाल्हि मञी? पोइ मञई न? हा, पोइ सिंध क़ौमी इत्तेहाद थियो न। हा हा, त कामरेडनि जो बि इहो रायो त इहो सिंध लफ़्ज़ या सिंधी लफ़्ज़ सेक्टेरियन आहे। ठीकु आहे, सम्झो। सो जेम्स जो बि हुयो, पोइ पली जो चुप करे वियो। न इहो थियो छा पोइ, इहो असां छो पिया चाहियूं? लफ़्ज़ सिंधी माना त रुॻो सिंधी खणूं। ठीकु, पोइ मुहाजिर बि जेम्स सां अचणु पिया चाहिया, पठान बि अचणु चाहिया पिया, सभिनी चाहियो पिए। ठीकु आहे, तंहिंजे करे हुनजो इहो कलर चेंज करण लाइ सिंध क़ौमी इत्तेहाद नालो। पोइ कलर चेंज थियो, पोइ छा थियो? पोइ बि को ख़ासि नतीजो कोन निकितो। ऐं ख़ासि नतीजे न निकिरण खां पोइ छा थियो? पोइ टुटी वई। टुटी वई। पोइ पहिरियों पली जो टुटो न मां। हा, पोइ वरी असां टुटासीं। पोइ वरी उहो थी कींझर ते मीटिंग जेम्स सां। पोइ राजती बाजती सभु खयां जेम्स त असां माण्हू जाम पियासीं। त असां चई खोड़ या राजदीअ खे न खणो। हे ॻाल्हि ॿुधो, माण्हू तव्हांखे त वोट ॾींदा कोन, इन्हनि ई माण्हुनि खे वोट ॾींदा त मां इहे कोन कढंदुमि, तव्हां छॾे वञो त छॾे वञो। पोइ वरी इहा ॻाल्हि मिक्स थी थिए लॻे थो, छो त 90 में जॾहिं 88 में अयूब खोड़ त कोन्हे न,
अयूब खोड़ो राजदी हुयो? राशदी हुयो। हा, अयूब खोड़ो न हो। हा। त राजदी ते ई त घणो एतिराज़ हो, हम्म, पर जेम्स राजदी वणंदो हो, चालाक हो, होशियार बि हुयो। ॿिया वॾा ज़मींदार बि खईं। पोइ त एजाज़ जतोई बि आयो, हा, मुमताज़ अली भुट्टो बि आयो, सभु आया। पोइ वरी सभु छॾे बि वियुसि। सभु छॾे विया। जॾहिं ॾिठो वॾेरनि त हीअ त भुट्टे खे थी मिले हम्म, तख़्त, पोइ सभु वॾेरा छॾे विया। पोइ साईं साॻो ई पोइ हुन ॻायो मातली वारे निज़ामाणी, पोइ जीअं से रोई वेठो, किंजर किनारा असारा असारा। जॾहिं चऊं था असां त इक़्तिदार भुट्टनि खे पिए मिलियो या पीपी खे पिए मिलियो, त इन सिंधी अवाम जे क़ौमी इतिहाद या सिंध क़ौमी इतिहाद सां इक़्तिदार बि मशरूत हो छा? जेम्स वटि हुयो, अच्छा, असां वटि इक़्तिदार जो मशहूरु कोन हो। तव्हां त इक़्तिदारी धुरी न रहिया आहियो। धरी न रहिया आहियूं सदाईं। पली जो वरी उन मां फ़ाइदो वठणु चाहींदो हुयो, जेतिरी बि सियासत कयईं। पोइ कॾहिं पाण वटि, कॾहिं भाउ जे ज़रिए वरितईं, सम्झो न। त पली जो पंहिंजे हिसाब सां पंहिंजो हिसो पती वठी वेंदो हुकुमराननि खां। हाणे हिकिड़े कम्युनिस्ट खे अमेरिका वणे थो, तव्हां बिस्मिल्लाह करे पहिरियों दफ़ो कॾहिं वियो? सेप्टेंबर 2006 में। 6 में। अच्छा, अवा ॿारहें बचे वियो? माणिक ऐं मां। माणिक ऐं मां। माणिक केरु आहे? माणिक मुंहिंजो पुटु आहे, हमीदा मां। हमीदा, अदी हमीदा माना नज़ीर अब्बासी जी घरवारी। तव्हांजी उहा पहिरीं घरवारी आहे? अच्छा, माणिक आहे अव्हांजो पुटु। उहे ॿई तव्हां वियो, अदी तव्हां सां न हुई? न, छॾियो। अवां ॿई वियो अमेरिका। नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं जनाब मीर थेबे साहिब सां जारी आहिनि ऐं हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ पाण मिलूं था।